टटो डिस्ट्रिक्ट रिपोर्ट मोहम्मद शफीक जोखियो अडबियर अवामी आवाज़ मीडिया ग्रुप तरफा अवामी आवाज़ रिपोर्टर एंड जनरल सेक्रेटरी पीर गुलाम हुसैन शाह की अगवानी में जुमशाही रेलवे स्टेशन का जुमशाही प्रेस क्लब तामीरपुर माथेली बहादुर साफ़ी शहीद नसरुल्लाह गडानी के कत्ल की FIR दाखिल न थियण ते कातलन के गिरफ्तार न करण ते जुमशाही के सियासी समाजी अगवान शागिर्दन नौजवान मोहम्मद शफीक जोखियो राना इकबाल अवेज ब्रोही मलिक नवाज जोखियो शोबान जोखियो ज़हीर जोखियो अला जुड़ियो जोखियो कदीर जोखियो बेन वडी तादाद में सख्त एहतजाज किया उन्होंने मुतालबो किया त नसरुल्लाह गडानी जा कातिल गिरफ्तार किया वञनि ॿी सूरत में असीं एहतजाज जो दायरो वधाईंदासीं नेशनल हाईवे ठटो ब्लॉक कियो वेंदो अवामी आवाज़ मीडिया के ग्रुप की तरफा अज जुमशाही के प्रेस क्लब के साथी दोस्तन जो एहतजाज जो मुज़ाहरो किया है असीं चाहियूं त असांजे बेबाक साथी जेके साथी आहिनि बेबाक जेके इन कलम जा धनीन पंहिंजे कलम जे नोक सां ऐं ग़रीबनि जे आवाज़ के बुलंद कनि था ऐं ग़रीबनि जे हर इशू के सहाफ़ी हमेशा कलम के ज़ोर से ग़रीब अवामनि जा मसला बयान कंदा आहिनि ऐं नसरुल्लाह गडानी में इहा ताक़त हुई त उहो कॾहिं बि झुकंदो न पंहिंजे बेबाक कलम ऐं बेबाक खिताब सां हमेशा जेका हक़ जी ॻाल्हि कंदो। अज जो एहतजाज है तो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप के तरफा जो अवामी आवाज़ जो बेबाक बहादुर साफ़ी शहीद नसरुल्लाह गडानी शहीद किया वियो सिर्फ हक़ सच लिखण से शहीद किया वियो तो वो अज उन कातिल गिरफ्तार करने लाए उनके कत्ल के खिलाफ ही एहतजाज है तो साफ़त जो कत्ल थियण बंद करियो साफ़त हक़ सच जो आवाज़ है जो बाला ऐवान ताईं आवाज़ जो आवाज़ पहुचाए थो वॾे अफ़सोस की ॻाल्हि आहे त जेकॾहिं ईअं हक़ सच लिखण वारा खुलेआम रोडनि ते दहशतगर्दी करे क़त्ल कया वेंदा शहीद कया वेंदा त आख़िर बि सोचो त हक़ सच आख़िर केरु लिखंदो। असां अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जे तरफ़ां जस ॾियूं था नासिर खटक साहब के इकबाल मला साहब के इम्तियाज़ चांदे साहब के जे पंहिंजे शहीद साफ़ी भाउ लाइ वॾी जुदोजहद कई आहे अञा उनजी जुदोजहद जारी आहे जेसी नसरुल्लाह शहीद जा कातिल पंहिंजे अंजाम ते नथा पहुचनि। असां हिन प्लेटफॉर्म तरफ़ां ही जुमशाही प्रेस क्लब जे तरफ़ां ही एहतजाज आहे अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जे तरफ़ां असां गुज़ारिश